अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधा जग न्यूज़ खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां गॾु यासीन मां ख़बर शेयर कंदा हलूं। गॾु यासीन शिकारपुर सर हिनरी हाईलैंड अखियुनि वारी अस्पताल जे डॉक्टर्स कॉलोनी खे रिहायशी कॉलोनी अॾण वारो मामिलो सुलझी न सघियो आहे। उन हवाले सां बिल्डर मुज़फ़र इसानी जो मौक़िफ़ बि साम्हूं अची वियो आहे। संदसि चवणु आहे त शिकारपुर जी तारीख़ी सर हिनरी हाईलैंड अखियुनि वारी अस्पताल जे डॉक्टर्स कॉलोनी हेठ जो हिसो न आहे, न उहा प्रॉपर्टी हिन ख़रीद कई आहे। वो एक डेवलपर आहे जेको ही प्रोजेक्ट ठाहे रहंदो, कंहिंसां केर बि रोके नथो सघे, छाकाणि त CMT हिन प्रोजेक्ट ते क़ानूनी तौर कमु करे रही आहे। पर सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख हिन मामले में शिकारपुर जे ऑफिसरनि खे इस्तेमालु करे ईसाए रहियो आहे। डॉक्टर मुज़फ़र इसानी जो चवणु आहे त हिन खे म्यूनिसिपल कमेटी शिकारपुर सिटी सर्वेयर मुख्तार कार समेत सेप्को जो इजाज़तनामो हिन वटि मौजूदु आहे। उन हूंदे कॾहिं पुलिस मोकिले हिरासा कयो वञे थो, कॾहिं मुख्तार कार अची कमु रोकाए थो। हिन ॿुधायो त डॉक्टर्स कॉलोनी हिनरी हाईलैंड अखियुनि वारी अस्पताल जो हिसो न आहे, उन जी अलॻि हैसियत आहे, पर उन ते सियासत कई पई वञे। मुज़फ़र इसानी चयो त जेकॾहिं इम्तियाज़ शेख अस्पताल जोड़ण लाइ संजीदा आहे, अची गॾिजी अस्पताल ठाहियूं। हिन चयो त शिकारपुर ते कब्ज़ा कंदड़ हू न पर सियासत कंदड़ धुर आहे, जेका अरबी यूनिट अस्पताल में ईंदड़ करोड़नि रुपया बजट खाई वञे थी। पहिरियां हलंदड़ अस्पतालनि ते तवजा ॾेई माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। मुज़फ़र इसानी चयो त हुन क़ानूनी तौर ट्रस्ट जे अॻुवाननि सां उन्हनि जी कम्यूनिटी लाइ इमारत जोड़ाई रहियो आहे, जंहिं ते कंहिंखे एतिराज़ न हुजणु घुरिजे, छाकाणि त ईसाई ट्रस्ट रिहायशी कॉलोनी जोड़ाई पंहिंजे कम्यूनिटी खे फ़ाइदो ॾियणु चाहे थी, जेका क़ानूनी तौर बि सभु हक़ रखे थी। बाक़ी सर हिनरी हाईलैंड अखियुनि वारी अस्पताल हेठ जो हिसो आहे, जंहिंखे साॻी हालत में बहाल थियणु घुरिजे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।